सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी सरसब्ज़ धरती है जिते दरिया वहंदा हुआ, जिते ढंढूं चमकंदियूं हुयूं ऐं जिते माण्हू सादगी ऐं मुहबत सां ज़िंदगी गुज़ारंदा हुआ। उते हिकु अजीब ऐं दिलि खे छुहंदड़ मुहबत जी कहाणी जनम वरितो, नूरी ऐं ॼाम तमाची जी। कराची खां परे न ठटे भर सां हिकु हसीन ढंढ हुई, किंजर ढंढ। सुबुह जो जॾहिं सिज जा किरणा पाणीअ ते पवंदा हुआ त ढंढ सोन जियां चमकंदी हुई। मछीमार माण्हू पंहिंजे नंढनि ॿेड़ियुनि सां ढंढ में वेंदा हुआ ऐं शाम जो वापसि ईंदा हुआ। उन्हनि मछीमारनि मां हिकु ग़रीब पर ईमानदार माण्हू हो जंहिंजी धीअ हुई नूरी। नूरी जो असुलु नालो नूरा हो, पर सभु खेसि प्यार मां नूरी चवंदा हुआ। नूरी कंहिं राणी वांगुरु सुहिणी त न हुई, पर संदसि चहिरे ते मासूमियत, अखियुनि में सचाई ऐं दिलि में आजिज़ी हुई। संदसि वार कारा, चहिरो सिज जियां रोशन ऐं ॻाल्हाइण में नरमी हुई। हूअ पंहिंजी माउ सां गॾु मछियूं पकड़ण में मदद कंदी हुई। हू कॾहिं बि वॾाई न कंदी हुई, न ई कंहिं सां हसद कंदी हुई। संदसि दिलि साफ़ ऐं रूह पाक हो। ॿिए पासे सिंध जो बादशाह हो ॼाम तमाची नाले। ॼाम तमाची बहादुर, दाना ऐं इंसाफ़ पसंद हुक्मरान हो। संदसि महल में केतिरनि ई राणियुनि जो राज हो, जेके हुसन में बि बेमिसाल हुयूं। पर ॼाम तमाची जी दिलि अञा ताईं कंहिं सची मुहबत खे महसूसु न कयो हो। हिकु ॾींहुं ॼाम तमाची शिकार ते निकितो हो। पंहिंजे साथियुनि सां गॾु किंजर ढंढ वटि पहुतो। थकिजी पवण खां पोइ हू ढंढ जे किनारे ते वेठो। उते हुन हिकु छोकिरीअ खे ॾिठो। उहा छोकिरी हुई नूरी। हू पाणीअ मां मछियूं कढी रही हुई। संदसि सादगी, महिनत ऐं मासूमियत ॼाम तमाची जे दिलि खे छुई वई। ॼाम तमाची पंहिंजे दिलि में सोचियो, हीअ छोकिरी ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे, हिन में कुझु ख़ासि आहे। ॼाम तमाचीअ नूरीअ सां ॻाल्हाइण लाइ अॻिते वधियो। तुंहिंजो नालो छा आहे? हुन नरम लहजे में पुछियो। नूरी शर्माईंदे चयो, साईं, मुंहिंजो नालो नूरी आहे। ॼाम तमाची खेसि वधीक सवाल कया ऐं हर जवाब सां संदसि दिलि नूरीअ ॾांहुं वधीक छिकजण लॻी। उहो कंहिं बि राणीअ खां वधीक सची लॻी। कुझु ॾींहंनि खां पोइ ॼाम तमाची नूरीअ खे पंहिंजे महल में वठी आयो। सभु राणियूं हैरान थी वियूं। हीअ हिकु मछीमार छोकिरी असां सां गॾु कीअं रही सघे थी? उन्हनि चयो। पर ॼाम तमाची ऐलान कयो, नूरी मुंहिंजी दिलि जी राणी आहे। महल में मौजूदु राणियूं नूरीअ सां हसद करणु लॻियूं। उहे खेसि घटि सम्झंदियूं हुयूं, संदसि मज़ाक उॾाईंदियूं हुयूं। पर नूरी कॾहिं बि ख़्वाबु न ॾिठो, न ई जवाबु ॾिनई। हू ख़ामोशी सां पंहिंजे कम में लॻी रहंदी हुई, सभिनी सां अदब सां पेश ईंदी हुई। नूरी महल में बि साॻीअ रही जीअं ढंढ ते हुई, सादगीअ सां भरपूर। हू कॾहिं बि ज़ेवरनि या शाना लिबास ते फ़ख़्रु न कंदी हुई। हू चवंदी हुई त मां त साॻीअ नूरी आहियां, जेका ढंढ वटि मछियूं पकड़ींदी हुई। ॼाम तमाची नूरीअ सां घणो प्यारु कंदो हो। हू संदसि सचाई ऐं आजिज़ी खां मुतासिर हो। हिकु ॾींहुं हुन नूरीअ खां पुछियो, तूं ॿियनि राणियुनि वांगुरु छो नथी बणिजी? नूरी मुस्कुराईंदे चयोसि, साईं, मां जेका आहियां उन में ख़ुशि आहियां। अलाह मूंखे अहिड़ी पैदा कयो आहे। हिकु ॾींहुं ॼाम तमाची फ़ैसिलो कयो त हू सभिनी राणियुनि जो इम्तिहान वठंदो। हुन सभिनी खे चयो, मां चाहियां थो त अव्हां मां हर हिकु पंहिंजी दिलि जी सचाई ॾेखारे। राणियुनि सोन, ज़ेवर ऐं क़ीमती शयूं पेश कयूं। नूरी ख़ामोश रही। तूं छा ॾींदे? ॼाम तमाची पुछियो। तूं छा ॾींदे? नूरी पंहिंजा हथ खणी चयो, साईं, मुंहिंजे
मूं वटि त कुझु बि नाहे सवाइ सचे दिलि जे। जाम तमाची नूरी जी ॻाल्हि ॿुधी तमामु मुतासिर थियो। नूरी सभिनी खां वॾी आहे छाकाणि त हुन वटि सचाई आहे। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं नूरी जी इज़त महल में वधंदी वई। माण्हू संदसि आजिज़ी ऐं सचाई जा किसा ॿुधाइण लॻा। हू हर हिकु ऐं हर कंहिं सां प्यार सां पेश ईंदी हुई, नौकर हुजनि या राणियूं। जाम तमाची ऐं नूरीअ जी मुहबत वक़्त सां गॾु वधीक मज़बूत थींदी वई। हू सिर्फ़ु राणी न रही पर हिकु मिसाल बणिजी वई हुई, सादगी ऐं सचाई ऐं मुहबत जी। चयो वञे थो त नूरीअ जे वफ़ात खां पोइ जाम तमाची तमामु ग़मगीन थी वियो। हुन कींजर ढंढ जे किनारे ते संदसि यादि में वक़्तु गुज़ारणु शुरू कयो। अॼु बि कींजर ढंढ वटि नूरीअ जी मज़ार आहे, जिते माण्हू वञी दुआ कनि था। दोस्तो, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कराइणु न विसारंदा।